नाज़रीन कल्याण न्यूज़ टीवी सां मां आहियां बख्श पावर। सब खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बर ते। बिरशाह नाले वारे सियासतदान अदीब दानिशर इल्म अदब जी रूरवा सरवरी जमात जे रूहानी पेशवा ऐं दरगाह हज़रत गौसुल हक मखदूम सरवर नूह जे 17 सजादा नशीन मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जी 29वीं वरसी हाला में निहायती अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे। वरसी जे मौके ते सरवरी तंदीब जे अॻवान मखदूम अहमद ज़मा सरवरी जमात जे मुरिदर सां गॾु मखदूम तालिबुल मौला जी मज़ार ते गुलनि जी चादर चढ़ाई दुआ घुरी वई ऐं पहिरियों भेरो मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जी वरसी तक़रीब में संदसि पुटनि मां कंहिं बि शिरकत न कई। जॾहिं त हर साल वरसी में मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम शिरकत कंदो रहंदो हो। संदसि वफ़ात बाद संदसि वॾो फर्ज़ंद मखदूम जमील ज़मान या संदसि फर्ज़ंद मखदूम महबूब ज़मान जिन वरसी तक़रीब में शिरकत कंदा रहंदा हुआ, मगर इन साल मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जी अहिड़ी वॾी शख़्सियत जी वरसी में समय मुरीदन शेरिन सियासी समाजी इल्म अदब सां ताल्लुक़ रखनि सुञाण हल्कनि त शिरकत कई, मगर संदन ख़ानदान जे सिवा हिकु फ़र्द मखदूम अहमद ज़मान जे कंहिं बि वॾी शिरकत न कई, जंहिं सबबि ॾोरां इलाइक़नि मां मखदूम ख़ानदान फ़र्दनि जी ज़ियारत लाइ पहुतल ज़ाइरीन में शदीद बेचैनी नज़र अचण लॻी। शाहपुर जानिया में भर पासे में कोयड़े जी शदीद वस्कारो। नेशनल हाईवे ते गाॾियुनि जी रफ़्तार सुस्त थी वई। मोटरवे गाॾियुनि जे ड्राइवर खे एहतियात सां गाॾियूं हलाइण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं। तालीमी इदारनि तोड़े ऑफिसनि में अमले जी हाज़िरी मामूल खां घटि थी वई। वारसानी स्कूल ॿारनि खे घरनि ताईं महदूद करे छॾियो। कोयड़े सबबि बिजली जो डिघो ब्रेकडाउन थी वियो। बिजली गुज़िरियल 12 कलाकनि खां बंदि। रहवासी पीअण जे पाणी लाइ सख़्तु परेशान आहिनि। शदीद सर्दी ऐं कोयड़े सबबि माण्हू ॾकंदा रहिया। माण्हू भाउ ॿारे हथ सेकण लॻा। ड्राई फ्रूट शयुनि जी ख़रीदारी में वाध अची वई। माण्हू महांगे अघ ते ख़ुश्क मेवा ऐं ड्राई फ्रूट ख़रीद करण ते मजबूर थी विया। बदीन शहर में नामालूम मोटरसाइकिल सवार जवाबदारनि पारां बदीन जे कारोबारी मर्कज़ मेहरान चौक ते सरेआम फायरिंग करे चइनि माण्हुनि खे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर ते सिविल अस्पताल पहुचायो वियो। फायरिंग में 4 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन में अब्दुल रहीम अबड़ो, ख़ुदा ॾिनो अबड़ो, मुबीन मक्सी ऐं हनीफ़ मला ॿुधायो पियो वञे। जॾहिं त बदीन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची सभिनी ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल बदीन मुंतक़िल करे छॾियो आहे, जितां हिकु ज़ख़्मी ख़ुदा ॾिनो अबड़ो खे नाज़ुक हालत में हैदराबाद रिफेयर कयो वियो आहे। शहर जे कारोबारी मर्कज़ मोटरसाइकिल शोरूम बाज़ार में सरेआम फायरिंग थियण वॾे अघ में शहरी गॾु थी विया। शहर में खौफ़ ऐं हिरास वारो माहौल पैदा थी वियो आहे। जॾहिं त बदीन पुलिस फरार थियल जवाबदारनि जे पोयां रवानी थियल आहे, तेसिताईं का बि गिरफ़्तारी न थी सघी आहे। हाला पुराणा टाउन कमेटी जी सफ़ाई अमले पारां मुतलबनि जी मनता लाइ हाला प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में शरीक पाकिस्तान मुस्लिम लीग नून मटियारी जे सदर मंसूर नवाज़ भायो, सुरेश कुमार, शान, विजय ऐं बाबू जी अॻवानी में टाउन ऑफिसर जे ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कंदे चयो त टाउन कमेटी हाला पुराणा जे महिवार 20 लख रुपया बजट हुजण जे बावजूद सफ़ाई अमले खे पूरियूं पघारियूं बि नथियूं ॾिनियूं वञनि। टाउन ऑफिसरनि ऐं टाउन कमेटी जो अमलो मिली भगत करे समूरी बजट हड़प करे रहिया आहिनि। जॾहिं त टाउन कमेटी में रिश्वत जो बाज़ार पिणु गरम करे छॾियो आहे ऐं को बि कमु रिश्वत जे बिना न थी रहियो आहे। हिन चयो असां पंहिंजा मुतालबनि लाइ आवाज़ बुलंद कयो आहे त टाउन ऑफिसर असांखे नौकरी मां कढण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। मुज़ाहिरीन पारां वस वारनि खां इंसाफ़ जी घुर कई वई। खेरपुर नाथन शाह बरसा ॻोठ दड़ाई कोसो में बिजली जो करंट लॻण सबबि 45 सालनि जो मंसूर कोसो ऐं संदसि ज़ाल कलसूम कोसो खे मौके ते ई फोत थी विया। जॾहिं संदसि 12 साला पुटु बिलावल कोसो सख़्तु ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी नीगर ऐं लाश खे तालका अस्पताल के शाह में आंदो वियो, जिते अस्पताल इंतज़ामिया पारां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कया विया। लाश घर पहुचण ते कारा अची। मटियारी सिटी में सरकार रोड ते गैर कानूनी अदावत हटाइण जो टियों मरहलो शुरू कयो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर मटियारी किरेन मशीन सां गॾु पुलिस ऐं एंटी इंक्रोचमेंट ऐं टाउन अमलो साण करे शहर जे नए तामीर थियल रोड सबबि उते मौजूद गैर कानूनी अदावतुनि खे हटाइण जो सिलसिलो जारी करे छॾियो आहे। हिन मौके ते असिस्टेंट कमिश्नर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डिप्टी कमिश्नर मटियारी सैयद मुर्तज़ा अली शाह जी हिदायतुनि ते मटियारी शहर जे नए तामीर थियल सरकार रोड जे भरिसां जेके बि बक़ाया गैर कानूनी अदावतूं अञा ताईं क़ाइमु थियल आहिनि, उहे हटाइण जो सिलसिलो जारी कयो वियो आहे। हुननि चयो त मटियारी शहर इंतज़ामिया सां भरपूर तावन करे पाण मुरादो गैर कानूनी अदावतूं ठाहे छॾियूं आहिनि, पर अञा बि जेके अदालतूं मौजूद आहिनि उन्हनि खे असां हटाए रहिया आहियूं त जीअं जल्द मटियारी शहर जे नई सर्कल रोड जो कमु जल्द खां जल्द शुरू करे शहरनि खे सहूलियत फराहम करे सघिजे। नाज़रीन, ही हुई जो अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरूं लाइ विज़िट कंदासीं वेबसाइट www.telekalyan.com या फेसबुक पेज ऐं यूट्यूब चैनल टेलीकल्याण।